अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे 9 ज़िलनि में ख़ाली थींदड़ 13 मुख़्तलिफ़ लोकल काउंसिल जे सीटुनि ते नंढी बलदियाती चूंड। वोटनि जी ॻणप मुकमल थियण बाद गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। गैर हतमी नतीजनि मूजिबि अक्सर सीटुनि ते पीपी उम्मीदवार सोभारा। हैदराबाद जे यूनियन कमेटी 49 जे वार्ड नंबर 2 ते गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपी उम्मीदवार आलम खान 335 वोट खणी कामयाब। गैर सरकारी नतीजनि मूजिबि सेवण जे यूनियन काउंसिल चना ते पीपी उम्मीदवार जावेद ओठो 783 वोट खणी अॻिते। गैर हतमी नतीजनि मुताबिक़ जेकमाबाद जे ज़िले काउंसिल जी सीट ते पीपी उम्मीदवार सरदार अहमद अली चना सोभारो। कमाल देरो में यूसी शहमीर देरो जे ज़िले काउंसिल जी सीट ते पीपी उम्मीदवार हाकिम कलोड़ो 1202 वोट खणी कामयाब थी वियो। ISPR चयो आहे त दुनिया मां मिटाइण जी धमकी जनून जी इंतहा आहे। उहा ज़हनी ॾेवाल पिणे जी अकास आहे। अहिड़ी जाग्राफियाई तबाही ॿिन्ही मुल्कनि जी थींदी। भारतीय आर्मी चीफ जे इंटरव्यू जे रद्दअमल में पाक फौज जे तर्जमान चयो आहे त पाकिस्तान एटमी ताक़त ऐं जाग्राफिया जो तरदीद न थियण जोॻो हिसो आहे। ईरान हरमज़ लाइ नओं निज़ाम तयार करे वरितो। ईरान चयो आहे त नओं निज़ाम जल्द पेश कंदासीं। ईरान जे तय कयल रूटनि ते ट्रैफ़िक कंट्रोल थींदी। ताउन कंदड़ वापारी जहाज़ फ़ाइदो हासिल करे सघंदा। ईरान जे नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त नए निज़ाम तहत ख़ुसूसी ख़िदमतुनि जे फीस वरिती वेंदी। फ्रीडम जैकेट ऑपरेटर्स खे रस्तो न ॾींदासीं। नवाज़ लीग अॻवान राना सनाउल्लाह चयो आहे त जॾहिं बि इतफ़ाक़ थियो 28वीं तरमीम आणींदासीं। नए आइनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। NFC पाणी विर्छ दिफ़ाई बजट ऐं ॿिया मामला हल तलब आहिनि। वोटरनि जी उमिरि वधाइण जी तजवीज़ बि आहे। फ़ैसिला इतफ़ाक़ राय सां थींदा। हिकु इंटरव्यू में राना सनाउल्लाह वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो सही थो चवे त तरमीम बाबति अञा बाज़ाब्ता ॻाल्हि ॿोल न थी आहे, पर तकरारी मामलनि बाबति आगाह आहिनि। दिफ़ा जो ख़र्च रुगो वफ़ाक़ छो खणे, सूबनि खे बि हिसो ॾियणु घुर्जे। भारत पाणी रोके रहियो आहे, डैम ठाहिण ज़रूरी आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त असांजो ध्यानु इलेक्शन न पर अवामी ख़िदमत ते आहे। फज़लुर रहमान पीर पागारो ऐं ॿिया गुज़िरियल इलेक्शन में बि गॾु हुआ। सॼी सिंध में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। कराची में मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु हली रहियो आहे। कराची मुल्क जो वॾो शहर हुजण करे चैलेंजिस आहिनि। कराची में रेड लाइन मनसूबे जे दौरे वक़्तु मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील इनाम मेमून वधीक चयो त मंशियात जो नेटवर्क ख़तमु करणु सिंध हुकूमत जी तरजीह आहे। पिंकी ज़हर विकिरो कंदी हुई। मीडिया खे दरख़्वास्त आहे त उन खे ग्लैमराइज़ न करे। वगण में शोरूम मां चोरीअ ख़िलाफ़ मुतासिर ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। समय माण्हुनि जी लाड़काणो इंडस हाईवे ते शामियाना हणी धरणो मचिरियल। शहरनि पारां टायरनि खे बाहियूं। सिंध पंजाब जे शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल। अॻवाननि चयो आहे त शहर ऐं भरपासे में बदअमनी वधी वई आहे। गुज़िरियल राति जो शोरूम जा ताला टोड़े कार ऐं क़ीमती काग़ज़ चोरी करे विया आहिनि। चोरी थियल कार ऐं सामान जल्द वापसि कराए शहर ऐं भरपासे में अमन बहाल कराए वञे। सरहाड़ी वेझो मामे खे क़तल कंदड़ जवाबदार जो जंग मां गोलियूं लॻल लाश हथ। ॻोठ मुरीद खान जमाली में 3 ॾींहं अॻु पीर सन शमसुद्दीन जमाली क़तल थियो हो। वाक़े में मुलविस जवाबदार मिस्त्री जमालीअ जो ॻोठ कुंभ लीमा भरिसां लाश मिलियो। पुलिस जो चवणु आहे त लाश जे भरिसां रिपीटर मिलियो आहे। वधीक जांच कई पई वञे।